हज़रत मौलाना साईं अब्दुल्ला बलोच साहब हज़रत मौलाना जे लाइ दावत ॾियां थो। हज़रत मौलाना साईं अब्दुल्ला साहब बलोच के वो अवां सां मुखातिब थियनि। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिन बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दिल जे मोहब्बत सां सोणे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बआवाज़ दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। अज़ीज़ दोस्तों ए मुसलमान भाइरों, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस ऐं पाक प्यारे क़ुरान मजीद मां बाआयतूं तव्हांजे आॾो तिलावत कयुमि। छो त राति जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे। इंसान जी ज़रूरत निंड आहे, उहा बि ज़रूरी आहे। ऐं असांजो मोहतरम मौलाना सिराज अहमद साहब बि मौजूदु आहिनि स्टेज ते, उन्हनि जो बयानु थींदो। मां बसि इन ॿिनि आयतनि जी माना करे पंहिंजी जाइ वठंदुमि। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे अल्लाह तबारक व तआला ऐं असांखे ही बाबरकत राति भलारी राति नसीब फरमाई आहे। तव्हां उलमाए किराम खां सोणे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेराज जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उहो इंशाअल्लाह वरी सुभाणे मुंहिंजो ख़ैरपुर में प्रोग्राम आहे, उहो मौज़ू इंशाअल्लाह मेराज जो थींदो। मेराज में जेका साईं सोणे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तोहफ़ो मिलियो निमाज़, बसि उन जे बारे में चंद जुमिला तव्हांजे आॾो पेश कंदुमि। दुआ आहे अल्लाह साईं मुंहिंजो ॿुधाइण ऐं तव्हांजो ॿुधणु क़बूल फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फ़रमायो त मोमिन कामयाब थी विया। केरु? पर कामयाबी छा में? उहा ॻाल्हि क़ुरान में ॾसेई। कामयाबी छा में आहे? उहा ॾसे थो क़ुरान में अल्लाह साईं। दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे। माण्हू चवनि था त असां कामयाबी दुनिया जे बैंक बैलेंस में असांजी कामयाबी आहे, फैक्ट्रियुनि कारखाननि में कामयाबी आहे, पर अल्लाह चए थो तव्हां तॾहिं कामयाबु थींदो
जॾहिं अल्लाह जे हुकुम मुताबिक़ सोणे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो। हाफ़िज़नि क़ुरान पढ़ियो, उन्हनि जी दिस्तार थी, इहा बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे। छा पढ़ियाऊं? क़ुरान पढ़ियाऊं। उन्हनि जे पीउ माउ खे अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं जेके इनाम ॾींदो, सभु माण्हू उते रीसूं कंदा। चो असां इंशाअल्लाह पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियाराईंदासीं। हज़रत मौलाना उबैदुल्ला चाचड़ साहब जी महिनत आहे, कोशिशि आहे जो हिन इलाइक़े में, हिन शहर में अल्लाह साईं हिन जे इदारे खे ता क़यामत आबाद फ़रमाए। छा जो सबक़ु? दीन जो सबक़ु, क़ुरान जो सबक़ु। पाण वीचारो कोशिशूं करे दर दर ते वञी करे चए थो त हीउ मुंहिंजो इदारो बि आबाद थिए, जंहिं मुंहिंजे इदारे में बच्चा पढ़नि था उहे बि कामयाबु थियनि। त मक़सदु आहे कामयाबी अल्लाह साईं दीन में रखी आहे। उन बारे में तव्हांखे मां चंद जुमिला ॿुधायां। अल्लाह फरमाए त मोमिन कामयाबु थिया। केरु? ॻाल्हायो, निंड थी वठे छा? अल्लाह फरमायो क़द अफ़्लहल मोमिनून, तहक़ीक़ पक्की ॻाल्हि आहे, मोमिन कामयाबु। हाणे अल्लाह साईं मोमिन जूं वस्फ़ूं थो ॿुधाए क़ुरान मजीद में। अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। अल्लाह फरमायो उहे शख़्स जेके निमाज़ में ख़ुशू था कनि, निमाज़ में आजिज़ी था कनि। मुंहिंजो नबी तुंहिंजो नबी लौलाक जो नबी सरताजुल अंबिया शाफ़िए रोज़े जज़ा साक़िए कौसर अड़ियन जो आधार आमना जो लाल सुणू मुहम्मद चौन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो अस्सलातु कुर्रतु ऐनी। मुंहिंजे नबी तुंहिंजे नबी लौलाक जे नबी सरताजुल अंबिया शाफ़िए रोज़े जज़ा साक़िए कौसर अड़ियन जो आधार आमना जो लाल थो फरमाए। जंहिं माण्हूअ निमाज़ पढ़ी ॼण मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि खे ठारे छॾियईं। इहो तोहफ़ो सोणे मुहम्मद खे हिन राति में मिली आहे। बरकत वारी राति 27 रजब जी राति में तूं अल्लाह जो क़ुरान थो ॿुधे, फ़रिश्ता तुंहिंजे आमाल नामे में लिखी छॾींदा। अल्लाह आबाद कॉलोनी जे मुसलमाननि मस्जिद में वेही करे दिल भर क़ुरान ॿुधो, फ़रिश्ता तुंहिंजी शाहिदी ॾींदा। चओ इंशा अल्लाह अल्लाह साईं रहमत जा दर खोले छॾींदो। अल्लाह फरमायो कामयाब थी विया उहे शख़्स जिन निमाज़ में आजिज़ी की। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मोरिज़ून। क़ुरान तो फरमाए उहे शख़्स कामयाब थी विया जो लग़वात खां पाण खे बचायाऊं, अजाइन ॻाल्हियुनि खां पाण खे बचायाऊं, गिला ग़ीबत खां पाण खे बचायाऊं। हिन ज़बान सां जेको ॻाल्हायूं क़ुरान तो फरमाए वक़ूलू लिन्नास हुस्ना। तव्हां जॾहिं ॻाल्हायो त सुहिणो ॻाल्हायो, कंहिंजे लाइ घटि वधि न ॻाल्हाइजो। अॻिते फरमाई वल्लज़ीन हुम लिज़काति फ़ाइलून। उहे शख़्स जेके ज़कात अदा था कनि, कामयाबी थी वई। साईं कारे दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सोने मुहम्मद के तोहफ़े छा मिलियो? छा मिलियो? निमाज़। पोइ असां निमाज़ पढ़ूं था। अल्लाह साईं क़ुरान मजीद में फरमायो वाक़ीमुस्सलात वातुज़ ज़कात। हिन महीने खे माण्हू हज़ारी महीनो चवंदा आहिनि, ज़कात जो महीनो चवंदा आहिनि। अल्लाह फरमायो वल्लज़ीन हुम लिज़काति फ़ाइलून। उहे शख़्स जेके ज़कात जी अदायगी था कनि, इहो बि फ़र्ज़ु आहे।
जॾहिं ज़कात ॾिनई अल्लाह जे नाले ते ख़र्च कयाई सीपारो टियूं खोल सूरत बकर खोल जॾहिं अल्लाह जे नाले ते तूं ॾींदे अल्लाह जे रस्ते में तूं ख़र्च कंदे अल्लाह साईं तोखे छा ॾींदो मुस्लमानो कलमे वारो असां माण्हू त चवंदा आहियूं दुनिया जे कमनि में कामयाबी आहे कुरान तो फरमाए न न न दुनिया जे कमनि में कामयाबी न आहे मसलुल लज़ीन युनफ़िकून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। कुरान जे ॿुधण में भी मज़ो आहे कुरान जे ॾिसण में भी मज़ो आहे कुरान जे पढ़ण में भी मज़ो आहे अल्लाह फरमाए उन्हनि हमरान जो मिसाल उन्हनि शख़्सनि जो मिसाल उन्हनि माण्हुनि जो मिसाल जेके अल्लाह जे रस्ते में ख़र्च था कनि मिसाल दाणे जे आहे मुस्लमानो कलमे वारो हाणे कणक जी मौसम लाबारा पिया अचनि हिननि इलाइक़े में जॾहिं कणक जी मौसम में तूं दाणू वञी करे ज़मीन में उछलियो उन जे मथां हर बि तूं घुमाया रूटावेटर तूं उन जे मथां फेराया कीण फेराए करे ज़मीन में उछले आए अल्लाह फरमायो इन ज़मीन मां हिकु दाणे मां तुंहिंजे लाइ सत संग पैदा कया सतन संगन मां हर संग में 100 दाणू पैदा कयो में अॻिते फरमाए फ़ी कुल्लि सुंबलतिन मिअतु हब्बा हर संग में 100 दाणू मां रब पैदा कयो आहे जॾहिं अल्लाह जे नाले ते तूं ॾींदे अल्लाह चए थो हिकु दाणे जे एवज़ मां 700 दाणा ॾेई छॾींदोमांइ अॻिते अञा मज़े जी ॻाल्हि कयईं सफ़ा निज क़ुरान थो पढ़ां मिलावट मिलावट ना है अल्लाह फरमाए वल्लाहु वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। कुरान पढ़ां जेके थका न हथ मथे कयो अॻिते फरम अल्लज़ीन बाक़ी थकल आहिनि अल्लज़ीन युनफ़िकून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह सुम्मा ला युतबिऊन मा अनफ़क़ू मन्नन वला अज़्ज़न लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। हिकु दाणू उछलियाई अल्लाह चए थो उन मां 7 सला मां पैदा कया वरी 7 सलनि मां हर सले मां 100 दाणू तुंहिंजे लाइ जमाए में जॾहिं तूं मुंहिंजे नाले ते ॾींदे मुंहिंजे नाले खे मान ॾींदे ग़रीबनि मिसकीननि खे ॾींदे मुहताजनि खे ॾींदे बेकसनि खे ॾींदे मुस्लमानो कलमे वारो हज़रत हसन साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो चई मूंखे रब जे नाले ते 10 दिरहम ॾे झटको ॾेई उथी बि हज़रत हसन साईं झोल दिरहम दीनारनि जो भरे ॾेसि थो पियो फ़क़ीर थो चवे सोना हसन मां त तोखां रुपयो घुरमि तूं हेॾा पैसा मूंखे छो ॾिना हज़रत हसन साईं जो आंगुर मुबारक मथे अर्श ॾे खॼी वियो चई जंहिं रब जो नालो खयो थियो उन रब जे नाले ते मां तोखे थोरो ॾिनो आहे केरु थो ॾे अल्लाह थो ॾे चवे भी पाण थो त तव्हां ख़र्च कयो पर ॾेखाव भी न कयो ईज़ायो भी कंहिंखे न कुरान तो फरमाए मन्नन वला अज़्ज़न लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह वटि उन्हनि जे लाइ वॾे में वॾो अजर आहे भउ बि कोन थियनि त ग़मगीन बि कोन थींदा। मां जेको चयुमि अल्लाह साईं क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए मां तव्हांजे इलाइक़े जो आहियां वरी इंशाअल्लाह कंहिं मौक़े ते बयानु थींदो असांजो परे खां आयल महिमान हज़रत मौलाना सिराज अहमद जो बयानु थींदो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।